अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। जी दोस्तों, बिना देर हलूं त पंहिंजे अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी तो दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बालाज खां जेको मिठल ऐं नूरल में हिकु अहिड़ी चिणग उछले छॾी आहे जो हू पाण में विहण ते मजबूर थी विया आहिनि। ऐं नूरल चाहे थो त मां हुन मिठल खां साॻियो न वठां ऐं पंहिंजो पुटु बालाज खां छॾणु आहियां ऐं पुलिस खां छॾणु आहियां। ऐं मिठल चाहे थो त हू मुंहिंजी नियाणीअ संग वठे ऐं बालाज खान जे चवण ते न लॻे। बालाज खान हिकु चालाकीअ सां हुननि ॿिनि खे विड़ायो आहे ऐं पंहिंजो रस्तो साफ़ करणु थो चाहे। जी दोस्तों, ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वरियल खान खां पुलिस पैसा वठी करे बि माना मल्हार खे न छॾियो ऐं बालाज खान जे चवण ते पुलिस मल्हार मां हथ नथी करे। दोस्तों, बालाज खान जो हुन ते हुकुम आहे त मल्हार मां हथ कढियव त तव्हां सां सुठो न थींदो, तव्हां नौकरनि मां बि लही सघो था। ऐं वरियल खान जा पैसा बि खाई विया ऐं मल्हार खे बि आज़ादु न कयो पुलिस दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शेर दिल ते गम दिल हली आयो ऐं चवणु लॻो त तव्हांजे वञण खां पोइ जेको असां बालाज खान जे सूरनि में अची विया आहियूं ऐं तूं असांजे ॻोठु वापसि हल। तंहिं ते शेर दिल चयो त बालाज खान मूंखां हिते बि परे न आहे, पर चाचे जूं हथ में जंजीरूं पियल आहिनि, न त मां बालाज खान खे कॾो को पूरो करे चुको हुजां। तंहिं ते पंहिंजे चाचो शेर दिल खे चवंदो त तूं माना नांगनि जे ॿिरनि में हथ थो विझी। ऐं शेर दिल हुनखे चवंदो त नांगनि जे ॿिरनि में हथु उहो विझंदो आहे जेको नांगनि जूं मुंडियूं मरण बि ॼाणींदो आहे। ऐं ॿिए पासे जेका राणी आहे पंहिंजे मासूम घोट जे लाइ चवंदी त हू अलाए कॾहिं जवान थींदो ऐं उन खां अॻु में लॻे थो त मां मौत जे रुख चढ़ी वेंदुसि या मुंहिंजा वार अछा थी वेंदा। हीउ बाबा जो मूंसां ज़ुल्म जेको आहे त हद खां वधीक आहे, जेको हुन मूंसां ज़ुल्म कयो आहे, हिकु मासूम जे हवाले करे छॾियो आहे, हिकु जवान धीउ खे। इहो ज़ुल्म बाबा कयो त आहे, पर मां हुनखे कॾहिं माफ़ु न कंदमि। जी दोस्तों, त राणी कॾहिं बि पंहिंजे वालद खे जेको आहे त माफ़ु नथी करे सघे, छो त हुन वॾो ज़ुल्म कयो आहे पंहिंजी धीउ सां। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेट ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।